नाज़रीन, सन में शाह अवैस पंपिंग स्टेशन के पुछड़ीअ जे आबादगारनि 15 महीननि खां पाणी न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी आपाशी सब डिवीज़न ऑफिस अॻां धरणो हयो। उन ई हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे सागर सोलंकी। सन में शाह अवैस पंपिंग स्टेशन के पुछड़ी जे आबादगारनि गुज़िरियल 15 महीननि खां ज़रई पानी न मिलण ख़िलाफ़ आबादगारनि गुलाम मेहंदी, नादिर खोसो, मंठार चचर, सारंग खोसो जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई, जेका सन शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदी आपाशी ऑफिस सब डिवीज़न सन पहुती, जिते अॻवाननि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो ऐं पाणी जी खोट ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 15 महीना शाह अवैस कंपनी जे पंपिंग स्कीम जा आबादगार जेके आहिनि उहे हथसास करे उन्हनि खे पाणी कोन थो मिले। 14-15 महीननि खां उन्हनि जो पाणी बंदि आहे। मोड़ वारा जेके आबादगार आहिनि बासर जेको बि आहे उनखे पाणी मिले पियो। ईअं खणी चइजे त जेके दाऊं हलनि पियूं त पाणीअ जी सॼी सिंध में खोट आहे, उहा बहरहाल वाक़ई आहे, पर जेको पाणी अचे थो उहो बि बासरनि खे मिले पियो। पर ग़रीब जेको आबादगार आहे, जेको हक़ीक़ी हक़दार आहे, उन ताईं पाणी नथो पुॼे। हींअर बि शाह अवैस करणी जेका स्कीम आहे उन ते अॻियां बुंडा ॿधी करे बासर पाणी खणनि था, बाक़ी पुछड़ी वारनि ताईं कोन थो मिले। सो असां हींअर बि हिन सां गॾु आहियूं ऐं मुतालबो कयूं था त हिननि खे पाणी फराहम कयो वञे। आपाशी खाते वारनि जी जेका आहे नाल अमलदार जेके करप्शन करे वेठा आहिनि, जेके मोटरूं लाइनूं स्कीमूं खाए वेठा आहिनि, उन्हनि खे असीं चिता था ॾियूं त बराए महिरबानी हिननि जो मसइलो हल करियो, न त तव्हांजे ऑफिसुनि जो असां वरी घेराव कंदासीं, असां रोड बंदि कंदासीं। असां पंहिंजो हक़ घुरूं था, असांखे पीअण लाइ पाणी ॾिनो वञे। पीअण लाइ पाणी न आहे असां वटि, माल असांजा उन पिया मरनि, फसल असांजा तबाह लॻा पिया आहिनि। असांखे कलरनि जी ॿोरी कोन था ॾियनि, असांखे भाण कोन था ॾियनि। असां सिर्फ़ु पाणी था घुरूं, असांखे पाणी ॾिनो वञे। पाणी ॾिनो वञे या पाणी कंदासूं, असीं पाणी कंदासूं तव्हां सां। पीअण लाइ असांखे पाणी कोन्हे, पोयां बासर पाणी ते कौसो करे वेठा आहिनि। सिरे में जेके लॻनि था उहे वरी सिरे में कढी था छॾनि, जेका शक ते जेका असां लॻल आहिनि को बि अमल नथो थिए। से असांजो मुतालबो आहे त शाह अवैस खे पुछी और पाणी ॾियणु वञे। माल मिता सभु मरी विया आहिनि, कुझु कोन्हे, पाणी असांखे खपे लाज़मी। शाह अवैस पंपिंग स्टेशन जे पुछड़ी जे आबादगारनि मुतालबो कयो आहे त असांखे 48 कलाकनि अंदरि पाणी ॾिनो वञे। पाणी न मिलण जी सूरत में असां इंडस हाईवे ते धरणो हणंदासीं। सागर सोलंकी, आवाज़ टीवी न्यूज़ सन।